जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। पंहिंजे सिंध जी जेकी गाथा आहे उहा ॿुधाइण जहिड़ी कान्हे। उहा चईंदा आहिनि जेको बर्बर अत्याचार पाण सिंधियुनि सां थियो हो सिंध में, पाण कहिड़ी वजह सां पंहिंजी सिंध में ज़मीन जायदाद पैसो सभु कुझु छॾे करे पंहिंजा वॾा हिते हिंदुस्तान में वसी विया। छा कारण हो, कहिड़ी वजह हुई? चईंदा आहिनि जेको बर्बर अत्याचार पंहिंजे सिंधियुनि वॾनि ऐं पूर्वजनि सां थियो हो त उन्हनि कहिड़ो निर्णय खणी करे इहो पलायन कयो। छा सोचनि, छाजी वजह सां, इहा गाथा ॿुधाइण जहिड़ी कान्हे। जंहिंसां इहो बर्बर अत्याचार थियो हूंदो न त इहो पंहिंजे इतिहास में पंहिंजे पाण में वॾी गाथा आहे। त अॼु बि इहा गाथा चवंदा आहिनि न लिखी बि नथी सघिजे, ॿुधाई बि नथी सघिजे। चवंदा आहिनि न उन वक़्तु रूह कांपी वई हुई वॾनि जी। जंहिं वक़्तु हिंदुस्तान ऐं पाकिस्तान अलॻि पे थियो तंहिं वक़्तु वॾनि खे भनक लॻी चुकी हुई कि या असांखे पंहिंजो मुल्क छॾिणो पवंदो या असांखे उन्हनि जो धर्म स्वीकार करणो पवंदो। त पंहिंजे वॾनि धर्म न मटण जे ख़्याल सां कि असांजी इज़त आबरू बची रहे त उन्हनि पंहिंजी ज़मीन जायदाद रुपयो पैसो घर सभु कुझु छॾे करे उतां पलायन कयनि कि असांजे घर जी इज़त बची रहे ऐं सभु संपत्ति उते ई सिंध में छॾे करे। चईंदा आहिनि इहो बि केतिरो वॾो दर्द आहे कि जीवन में पाई पाई करे माण्हू गॾु कंदो आहे ऐं हिकु ई झटके में सभु कुझु उहा पंहिंजे सिंध में छॾे करे हिंदुस्तान अची वसी विया हुआ। ऐं चईंदा आहिनि न ज़रे ज़रे महिनत करे उन्हनि इहो महल खड़ा कया आहिनि। उहो कॾहिं बि कंहिंजे अॻियां सिंधी माण्हू कॾहिं बि कंहिंजे अॻियां हथ न फैलायो ऐं उन्हनि जे महिनत जो नतीजो सभिनि जे समक्ष ऐं अॻियां आहे। अॼु जेके बि सिंधी अची करे हिंदुस्तान में वसी विया उन्हनि पंहिंजी महिनत कई। चईंदा आहिनि न को बि सिंधी तव्हांखे अॼु बि किथे बि हथ फैलाईंदे न ॾिसंदा। नंढो वॾो गाॾो हलाईंदो, महिनत कंदो, पर पंहिंजो कमु कंदो ऐं महिनत कंदो। कंहिंजे बि अॻियां हथ न फैलाए करे का उनखे तव्हां भीख मांगंदे को बि ग़रीब कोन ॾिसंदा। त चईंदा आहिनि न सिंधी अभिनेता बि आहिनि, नेता बि आहिनि ऐं केतिरा ई वॾा वॾा पदनि ते अधिकारी बि आहिनि, पर पंहिंजी महिनत जो नतीजे सां उहे अॻियां पहुता। पर चईंदा आहिनि उहो दर्द अॼु बि सिंधियुनि जे अंदरि चईंदा आहिनि न दफ़न आहे कि अॼु बि पंहिंजी सिंध किथे रहिजी वई पाकिस्तान में। इहो दर्द हर सिंधी खे अंदरि में इहो मलाल रहंदो आहे कि असां असांजी ज़मीन जायदाद छॾे करे हिते आयासीं। त चईंदा आहिनि इहा गाथा कंहिंखे ॿुधाइण जहिड़ी कान्हे। इहो दर्द पंहिंजे पाण में वॾो आहे। अगरि हिन ते केरु लिखणु ऐं ॿुधणु चाहे न त हुनजी रूह कांपी वञे कि कहिड़े हालात में सभु सिंधी हिंदुस्तान में आया हुआ, कीअं वसिया हुआ। पंहिंजे राष्ट्रीय गीत में बि सिंध शामिल आहे। पंजाब सिंध गुजरात मराठा, हिन में बि सिंध थो अचे। सिंध खे न ॻणिए नथा ॻणी सघूं। हुन राष्ट्रीय गीत में बि पंहिंजो सिंध जो नालो अचे थो। ॿियो झूलेलाल साईं पंहिंजी रक्षा हेतु आया। जंहिं वक़्तु पंहिंजो धन परिवर्तन ते थियो त पंहिंजो चालीहो साहिब करे करे पाण पंहिंजे झूलेलाल साईं खे अवतार वठिणो पियो पंहिंजी सिंधी जी रक्षा करण लाइ। सिंधी समाज खे इस्लाम धर्म न क़बूल करणो हो त उन्हनि चईंदा आहिनि न पंहिंजी रक्षा हेतु वरुण देवता जनम वरितो। त सिंधियुनि जी गाथाऊं पंहिंजे पाण में अद्भुत आहिनि ऐं उन्हनि जूं जेको दर्द आहे न अॼु बि सिंध खे उहे छॾे आया त इहो दर्द बयान नथो करे सघिजे। इहो दर्द बयान नथो करे सघिजे। इन ते चईंदा आहिनि न धन्य आहिनि उहे वॾा जेके पंहिंजी रक्षा लाइ करे धीअरूं नूरुनि लाइ हिंदुस्तान वसी विया। जय श्री झूलेलाल।